अस्सलाम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। जिद्दा में ओआईसी जे परॾेही वज़ीरनि जो इजलास। इसराइल पारां सोमाली लैंड के तस्लीम करण वारे मसइले ते गौर वीचार। पाकिस्तान पारां नायब वज़ीर आज़म इसहाक डार शरीक। परॾेही वज़ीर इसहाक डार चयो आहे त पाकिस्तान सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी, वहदत ऐं इलाइक़ाई सलामती जी मुकमल हिमायत करे थो। इसराइल जा क़दम आलमी कानून जी भञकड़ी ऐं ख़िते जी सलामती लाइ गिणती जोॻा आहिनि। इसराइल जे अहिड़नि क़दमनि जी मज़म्मत कयूं था। इस्लामाबाद में गैस सिलेंडर फाटण सबबि घोट ऐं कुंवार समेत 10 ॼणा फौत, 6 ज़ख़्मी। शहर जे G7 वारे इलाइक़े में गैस सिलेंडर फाटण सबबि इमारत मलबे जो ढेर, घोट कुंवार समेत 10 ॼणा फौत थी विया। रेस्क्यू टीमनि पहुची फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त राति देर सां ॼञ पहुचण बैदि सिलेंडर धमाको थियण करे घोट कुंवार फौत थी विया, 10 ॼणा फौत थिया ऐं 6 ज़ख़्मी थी पिया। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी पारां इस्लामाबाद वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ। गैस सिलेंडर फाटण सबबि इमारत जो मलबो ॼञ मथां किरण सबबि घोट कुंवार समेत 10 ॼणा अजल जो शिकार ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थिया। KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी चयो आहे त कराची में अॼु जलसो ज़रूर थींदो। हैदराबाद खां वापसि ईंदे रस्ता रोकिया विया। सिंध हुकूमत इजाज़त ॾिए या न ॾिए, पर जलसो हर हाल में कंदासीं। सिंध जा बाशऊर वकील ऐं सुञाण धुरियुनि समेत आवाम तब्दीली चाहे थो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग, 1 कलाक दौरान 3 ॼणा क़त्ल, 1 औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। शाह फैसल कॉलोनी जे नाताखा भत्ता घर अंदर फायरिंग दौरान 25 वरनि जो हामिद मोहम्मद बलद नूर महमद, नाज़िमाबाद ब्लॉक C में गोलियूं लॻण सबबि 55 वरनि जो सैद इमरान अली मारिजी वियो। शाह लतीफ़ टाउन सेक्टर 20C में ज़करिया चौक भरिसां फायरिंग में 23 वरनि जो उबैद वलद ताज मोहम्मद मारिजी वियो। मीर अली, शहजाद, मिसमात महरीन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया। नवाबशाह में टिमार इमारत पट 2 मासूम भाइर फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। शहर जे गोलीमार इलाइक़े में इमारत किरण सबबि 4 वरनि जो हमाद अब्बासी, 5 वरनि जो अहमद अब्बासी मलबे में दबिजी फौत। शाहिद अब्बासी, ज़ाहिद, शबाना अब्बासी ऐं अनाबिया अब्बासी ज़ख़्मी। लाशें ज़ख़्मी PMC इस्पताल मुंतकिल। मेड़ वेझो हादसे में अमीराबाद चांडियो जो मासात फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी। कोयडे सबबि अटक पंप भरिसां मज़दा ऐं ट्रैक्टर जे टक्कर में मज़दा में सवार सब्जी फ्रूट मंडीअ जो नायब सदर वापारी अॻवान मेहरान चांडियो फौत, राशिद जतोई ऐं मसूद जतोई ज़ख़्मी थी पिया। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागार चयो आहे त मुल्क में दहशतगर्दी सां हुक्मरान न पर फ़ौज मुंहुं ॾेई रही आहे। ख़लीफ़नि खे चवां थो त माण्हुनि खे इज़त ऐं इंसाफ़ ॾियो। जेको ख़लीफ़ो दरगाह ऐं जमायत जे असूलनि ते नथो हली सघे, उहो असां मां न आहे। काफ़ी शिकायतूं मिलियूं आहिनि, तंहिं हूंदे बि मूं दरगाह ऐं जमायत जी भलाई लाइ क़दम खयां। टिकराटे भरिसां ॻोठ सजण फ़क़ीर मंगरियो में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर पागारे न्याणियुनि जी तालीम ते ज़ोर भरींदे चयो त जेतिरो थी सघे त न्याणियुनि खे तालीम ॾियारियो। जिथे वेंदो अवां पंहिंजी न्याणी वठी वेंदा आहियो, छाकाणि जो जमायती बि पंहिंजा बचा वठी अचनि था। पोरियत कैलाश कुली जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार ऐं सहूलियतकार 3 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले। तलार पुलिस कैलाश कोहली जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार सरफराज़ निज़ामानी ऐं सहूलियतकार ज़फ़रुल्लाह खे बदीन जी अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राज। थधि में वाध सबबि रोड रस्ता वीरान। स्कूलनि ऐं ऑफिसुनि में हाज़िरी घटिजी वई। हैदराबाद में पुरख़ास, बदीन, लाड़कानो, नवाबशाह, घोटकी, नौशरो फेरोज़, दादू, जकाबाद, सखर, शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े सबबि घरनि ताईं माण्हू महदूद थी विया।